उते 12 साल बबूर जे वण ते जोग पचायो। बबूर जे वण जे हेठां साईं वेठा तपस्या कंदा हा। हर 40 ॾींहं उथंदा हा। जय साईं पुरस्नाराम जी। सिंध जी धरती पीरनि फ़क़ीरनि संतनि जी धरती रही है। उते समय समय ते संतनि पीरनि फ़क़ीरनि मानवता जे उत्थान लाइ संसार जे कल्याण लाइ जनम वरितो। अहिड़े ई हिकु संत जनम वरितो महाशिवरात्रि जे शुभ ॾींहं ते, बुधवार जे ॾींहं ते, संवत 1889 26 मांग, लॻभॻि अॼु खां 191 साल पहिरीं सतगुरु साईं पुरस्नाराम साहिबनि हथुंगे में जनम वरितो। उन्हनि जे जन्म जी कथा तमामु निराली आहे। चवंदा आहिनि सतगुरु साईं पुरस्नाराम कच्छ भुज द्रंग जे तमामु वॾे संत मेकन दादा जा अवतार हुआ। सतगुरु साईं पुरस्नाराम साहिब जा 7 पीढ़ी पहिरीं दादा हुआ साध छताराम साहिब, जिन दादे मेकन साहिब खे पंहिंजो गुरु कयो ऐं उन्हनि जी तमामु घणी शेवा कई। साईं मेकन दादा उन्हनि खे इहो वर ॾिनो हो कि मां तुंहिंजी 7 पीढ़ी में जनमु वठंदसि। ऐं पंहिंजे अचण जूं 3 निशानियूं ॿुधाई। पहिरीं निशानी त इहा ॿुधाई कि मां जनमु वठंदसि त उनखां पहिरीं मां 36 महीना माता जे गर्भ में जोग पचाईंदसि, पर इन दौरान माता खे का बि तकलीफ़ कोन थींदी। ॿी निशानी ॿुधाई कि ॼाए ॼम सां मुंहिंजा कन टोपियल हूंदा। टी निशानी ॿुधाई कि कच्छ भुज द्रंग अची मां बाल्यकाल में ई अची पंहिंजी समाधियूं पाण सुञाणींदसि। ऐं थियो बि ईअं ई। जॾहिं साईं जो जनमु थियो त साईं 36 महीना माता जे गर्भ में जोग पचायो। चवंदा आहिनि इन दौरान माता खे का बि तकलीफ़ कोन थी। गॾोगॾु जनम सां ई साईं जा कन टोपियल हुआ। जीअं साईं वॾा थींदा विया त राम नाम सां उन्हनि जी प्रीति हुई। दोस्तनि यारनि सां रांदि रांदि में बि राम नाम जो सिमरन कंदा हुआ। रांदूं बि अहिड़ियूं कंदा हुआ जंहिंमें भॻवान जो ज़िकिर हुजे ई हुजे। उन्हनि जे पीउ उन्हनि खे कंहिं दुकान ते सीधे ई दुकान ते विहारियो, 28 अखर सेखारियनि, पर उहो जेको धन माल हो सामान हो उहो ग़रीबनि में ज़रूरतमंदनि में विराए रखंदा हुआ। ऐं जॾहिं उन सेठ उन्हनि जे पीउ पिता प्रेमजी साहिब खे इहे शिकायत कई त जॾहिं दुकानु खोले ॾिसनि त साॻियो अनुमाल साॻियो जो साॻियो उअं ई थी वेंदो। साईं पुरस्नाराम साहिब जिन जेको ज़िकिर करणु ज़रूरी आहे, संदन माता जो नालो माता गंगाबाई हो ऐं पिता साध प्रेमजी साहिब हुआ। जीअं जीअं उमिरि वॾी थींदी हुई साईं जी राम नाम ॾे प्रीति वधंदी वई। चवंदा आहिनि साईं जिन बबूर जे वेण ज्ञानदर खोसे में, सिंध जो जेको हिकिड़ो स्थानु आहे ज्ञानदर खोसो मातली जे पासे में, उते 12 साल बबूर जे वण ते जोग पचायो। बबूर जे वण जे हेठां साईं वेठा तपस्या कंदा हा। हर 40 ॾींहं उथंदा हा ऐं को शेवादारी 2 टे डाखूं 2 टे तुलसी या पत्र ऐं थोरो सो जल ग्रहण करे वरी 40 ॾींहं वेही रहंदा हुआ। ईअं करे 12 साल साईं उते वेठा। पर जेके सिख शेवक प्रेमी साईं जो आसीस वठणु दर्शन करणु उते ईंदा हुआ, उनखे उन बबूर जा छणियल कंडा लॻंदा हुआ। साईं जिन जी आज्ञा ते उन बबूर जे वण पंहिंजा कंडा छाणे ॾिना। अॼु बि उते ज्ञानदर खोसे में साईं जी तमामु सुहिणी दरबार ठहियलु आहे। साईं जिन जो उते तलाउ ठहियलु हो उहो बि अॼु ताईं क़ाइमु आहे। चवंदा आहिनि ज्ञानदर खोसे में ई आखाटी जे मेलो हली रहियो हो। हिकिड़ो प्रेमी साईं वटि आयो ऐं उन साईं खे वेनती कई कि साईं मूंखे 6 न्याणियूं आहिनि ऐं हाणे आसीस कयो कि हाणे मूंखे पुटु थिए त जीअं मुंहिंजो वंश हली सघे। चवंदा उन न्याणियुनि बि साईं सां प्रार्थना कई, हे साईं हिकु भाउ हुजे त असां राखी ॿधी सघूं। चवंदा आहिनि साईं उन्हनि खे दुआ कई कि अबा हेलोक अव्हांखे पुटड़ो ई मिलंदो। चवंदा आहिनि जॾहिं उहा माता वरी यानी उनखे ॿारु थियो त वरी उहा न्याणी ई थी। उहा वेलाप कंदी साईं जे आखाटी जे मेले ते अची साईं जे दर ते पहुती ऐं साईं खे इहे इल्तिजा कई कि साईं अव्हां त चयो मूंखे पुटु थींदो, पर हीअ त मूंखे न्याणी थी आहे। साईं न्याणी धनी बाई खे हंज में खयो ऐं टुवाल में वेड़ियो ऐं अखियूं बंदि करे ध्यानु मग्न थी विया। जॾहिं कुझु देरि खां पोइ साईं जिन अखियूं खोलियूं ऐं खोले ॾिठनि टुवाल त उहो त पुटु थी वियो हली। सॼी दरबार साईं जी जय जयकार करणु लॻी। जेका उहा न्याणी धनी बाई हुई पोइ अॻियां हली करे भगत धनिक मल कहलाई। त अहिड़े नमूने साईं पुरस ने न्याणीअ मां नींगर बणायो। चवंदा आहिनि
कि साईं जिन जॾहिं समाधि साईं खे वठणी हुई, साईं खे लॻो कि हाणे मुंहिंजो वञण जो वक़्तु पूरो थी वियो आहे, मां जंहिं उद्देश्य सां हिते आयसि उहो मुंहिंजो उद्देश्य पूरो थी वियो आहे, तॾहिं साईं जिन हीअ धरती छॾण जो निश्चय कयो। चवंदा आहिनि महीनो पहिरीं इन ॻाल्हि जो अनाउंस थी वियो हली, बाक़ाइदा ढिंडोरो थी वियो कि साईं जिन मुक़ररु तारीख़ ते ई समाधि वठंदा हुआ। ऐं उहा तारीख़ आई 11 फगुण विक्रम संवत 1964। उन ॾींहुं साईं खे सॼे हथुंगे ॻोठ में अतुर अंबीर गुलाल सां सराए ऐं साईं जिन खे हथुंगे दरबार में वठी आया। चवंदा आहिनि उते सॼी राति भॼन सत्संग हलियो। तंहिंखां पोइ भोर थींदे ई प्रभात थींदे ई साईं जिन उथी करे ऐं मुक़ररु जॻह ते वञी वेही रहिया। उते चवंदा आहिनि साईं जे हथ जी माला हलंदी रही ऐं जेको साईं खे हिकु साईं दिलपाक पाईंदा हुआ उहो टुटी अलॻि थी वियो हली। हथ मां जेका माला सां हलंदी रही ऐं साईं जे हितां जोति निकिरी वई हली। जोति निकिरण खां पोइ बि हथ जी माला हलंदी रही। उते ई साईं जी जीअरे समाधि ठाही वई उन जे मथां ई। अहिड़ा हुआ असांजा ऐं हिंद सिंध जा संत सतगुरु साईं पुरस्ताराम साहिबु। असांजे सिंधी समाज में विरला ई कहिड़ा संत थिया जिन जीअरे समाधि वरिती, जिन 36 महीना माता जे गर्भ में जोग पचायो। अॼु बि साईं जिन जा मेला हिंद में, सिंध में, दुबई में, सिंध में बि साईं जूं 4 दरबारूं जेके हथुंगे में, ज्ञानदर खोसे में, हिंद सिंध जे केतिरनि ई शहरनि में साईं जा ॾियारा मल्हाया वेंदा आहिनि। सिंध में, हथुंगे में, ज्ञानदर खोसे में, मिठी में, गुलाम नबी शाह, मीरपुर ख़ास। तहिड़े नमूने हिंदुस्तान में मुख्य रूप सां सांभर लेक, तंहिंखां पोइ अजमेर, अहमदाबाद, हरिद्वार, गंगापुर सिटी, तहिड़े नमूने लखनऊ, कानपुर, नदबई, आगरा, जाम शहरनि में साईं जा वर्सियूं, मेला, उज्जैन मल्हाया वेंदा आहिनि। धाम धूम सां इहे सभु ॾींहं मल्हाईंदा आहिनि ऐं संगत साईं जे आसीसा, साईं जी दुआऊं खटींदी आहे। बोलो सतगुरु साईं पुरस्ताराम साहिब की जय।